नाज़रीन, बुलड़ी शाह करीम तहलके में महांगाई जे करे आवाम सख़्तु परेशान आहे। आम वाइपे जे शयुनि जा अघ वधी वञण जे करे दिहाड़ी ते कमु कंदड़ थोरे तबिको सख़्तु परेशान आहे। इन हवाले सां असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं बुलड़ी शाह करीम जे मेन आबादगार चौक ते। अचो त हितां जे शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहो महांगाई जे हवाले सां छा था चवनि। केतिरी आहे भला? बाबा महंगाई ॻाल्हि न पुछा कर बाबा, तो 80 रुपए किलो अटो करे छॾियो मां इमरान खान। असां ग़रीब कहिड़ो ॾोह कयो आहे? अटो महांगो करे छॾी, वरी खंडु महांगो, वरी दाल महांगो। असीं छा पोइ मिठी खाई गुज़ारो करियूं छा यार? इमरान खान खे केरु चवण वारो कोन्हे, वज़ीर आज़म आहे यार। आवाम खे महंगाई त आहे, ॾिसो पिया सभु हिते ग़रीब माण्हू परेशान आहे। हिते असां पैकेट लॻाए वेठा आहियूं, खंडु गैस सभु महांगा। असांजूं शयूं उते ई उते, असां ग़रीब जेके आहियूं सभु पीसिजी ख़तमु थी विया आहियूं। तक़रीबन महांगाई आहे। इमरान ख़ान जेको महांगाई कई आहे, इन जे करे असांजा जेके धंधा आहिनि, कारोबार आहिनि, उहो सभु ख़तमु थी चुको आहे। बसि हाणे अटो हणियूं, अटो कढूं पिया, बसि मिड़ई गुज़ारो पिया करियूं। उहो जेका पहिरीं जी पोज़ीशन आहे उहो न आहे। इहा हालत आहे असां महांगाई जे बारे में असीं छा चऊं? हीउ अटो असीं हिकिड़े ॾींहुं खाऊं था, हिकिड़े ॾींहुं बुखिया सुता पिया आहियूं। इहा हालत आहे हिते बुलड़ी शाह करीम में। हथ राधो अघु करे वेठा आहियूं, अलाए छा केरु पुछे ई हिननि सां कोन थो। इहा नाहक आहे। हाणे असांजी दाह कंहिंखे ॾियूं? असांखे केरु ॿुधे ई कोन थो। मज़ूरी कंदो आहियां हिते 200-250 रुपया मिलनि था। 7 ॿारनि मुंहिंजा, किथां उन्हनि जी पूरी कंदुसि? इहो नाले ख़ुदा जो, इहो इमरान खे चओ ख़ुदा जी का मार पए त असांजी इहो सस्ताई का करे ॾे। पोइ हुकूमत खे छा करणु खपे? हिन ते कंट्रोल करणु खपे न। हर शइ बाहि लॻी वई आहे जो न। छा कहिड़ियूं शयूं महांगियूं आहिनि? हर चीज़ महांगी आहे जो न। अटो महांगो आहे, सब्जी महांगी आहे, हर शइ महांगी आहे जो न। नाज़रीन, हितां जे शहरियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त आम वाइपे जे शयुनि जे अघ ते कंट्रोल करे हिते जे मिसकिन माण्हुनि खे रिलीफ फराहम कयो वञे। कैमरामैन अब्दुल वदूद लुंड सां गॾु ज़ुल्करनैन लुंड, मेहरान TV, बुलड़ी शाह करीम।